में एक साईं में वाक्य लिखा साईं फरमाया मां कहीं इबादत रबी में जिक्र अज़कार में करे बुजुर्ग लाज वाला एम करे वेंदा नथो मुराक़बो कंदा पांजो पटको या रुमाल रखी करे अल्लाह अल्लाह का जिक्र कंदा ये रब सां जी कचहरी हलंदी आ पई जरे साईं फरमाया मां ये रब जी इबादत में मसरूफ हुयस अचानक मुंखे आवाज ॿुधण में आयो पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि फरमाया एडो मिठो आवाज मां अब्दुल कादिर अॻ में न ॿुधो एडो मिठो आवाज ये करे करे थी ना कन ते आवाज पई एडो भलो आवाज कजो ये दहन किरी विधी आ अगर दाऊद अलैहिस्सलाम जे लाइ ॿुधो तेरे दाऊद अलैहिस्सलाम पाण किताब ज़बूर पढ़ंदो जेकॾहिं मथों को आहे मथों को किरास कंदो पखी ऐं अगर दाऊद जो उन ते आवाज ईंदो त पखी उन आवाज ते लही पवंदा एॾा मिठा सैयदना अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैहि फरमायो त एॾो मिठो आवाज मूंखे ॿुधण में आयो आवाज छा आवाज अब्दुल कादिर अॼोकी जेकी तुंहिंजी इबादत आहे इहा मूंखे एॾी प्यारी आहे जो अॼु खां पोइ तुंहिंजे मथां फर्ज़ वाजिब माफ़ करे छॾियो अब्दुल कादिर अॼु जेकी तूं मुंहिंजी इबादत ज़िक्र अज़कार करे थो एॾो मूंखे इन में मां राज़ी थी पियो आहियां अॼु खां पोइ तुंहिंजे मथां फर्ज़ वाजिब माफ़ करे छॾिया एॾो मिठो आवाज़ ॻाल्हि आई त फर्ज़ माफ़ मां हैरान थियो त कारण आवाज़ आयो मां सम्झो मथो मुंहिंजी बेइख्तियार हीअं नज़र मथे पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि फरमायो हीअं जो निहारनि त ॾिसूं त मुंहिंजे साम्हूं साम्हूं नूरानी लाट ई जेके आसमाननि ते पई ऐं साम्हूं साम्हूं नूरानी लाट पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि फरमायो उन में मूंखे इहो आवाज़ आयो मां खे थोरो ज़हन ते इहा ॻाल्हि आई त मां त महबूब मोहम्मद करीम जो अदना ग़ुलाम आहियां अब्दुल कादिर मुंहिंजे महबूब तो फर्ज़ माफ़ न थिया मोहम्मद करीम तो फर्ज़ माफ़ न थिया त मूं तो फर्ज़ माफ़ कीअं था थियनि मूंखे धको पियो लॻे पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि साईं फरमायो त मूंखे फौरन अल्लाह जी मदद शामिल हाल थी वई मां सम्झो त मूंसां को धोखो थो थिए तॾहिं साईं सैयदना अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैहि फरमायो त मां मथे निहारे पियो त शैतान आहे मूंसां ठगी थो करे मूं तो फर्ज़ माफ़ कीअं थिया मुंहिंजे महबूब तो फर्ज़ माफ़ न थिया केरु आहे चयो मां तुंहिंजो रब आहियां मुंहिंजो रब त पोइ महबूब मोहम्मद करीम तो फर्ज़ माफ़ न थियो मूं तो कीअं चइबो त मूंसां का ठगी थी थिए शैतान मां ईअं चयो त उहो जेको नूरानी लाट हुई उन मां धूं थी धूं कारो धूं आसमान ते थी वियो उन मां आवाज़ आयो हाणे थोरो ॿुधिजो आवाज़ आयो त अब्दुल कादिर अॼु तोखे इल्म बचायो न त तो जहिड़ा 70 सूफ़ी हाणे गुमराह करे पोइ वाकई को शैतान चईंसि त अब्दुल कादिर तोखे पंहिंजे इल्म बचायो न त तो जहिड़ा 70 सूफ़ी गुमराह कयूं थो अचाए उनखे चयो त मां अलाह माफ़ कयो उन में लॻी विया पर तोखे इल्म बचायो पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि फरमायो मूंसां त रब जी रहमत शामिल हाल थी चुकी हुई मां फौरन माना हुन हिकिड़ो जाठो निकिरी वियो मन जो ॿियो जाठो हूंदो आहे उहो निकिरी वियुसि त माफ़ वारे ॾे न आयो अब्दुल कादिर सम्झी वियो त हिकु शैतान जो धोखो आहे अलाह मूंखे माफ़ न करे फर्ज़ माफ़ थियणो ई न आहे जे ज़मीन ते फर्ज़ माफ़ थिया त पीरान पीर अलाह जे महबूब मोहम्मद करीम ते माफ़ थिया उन्हनि तो माफ़ न थियो त मां हुनजो अदना ग़ुलाम तो कीअं माफ़ थींदो इहो शैतान जो धोखो आहे जॾहिं इहा ॻाल्हि पीरान पीर सम्झी त फौरन हुन ॿियो जाठो कहिड़ो आहे त अॼु तोखे इल्म बचायो न त तो जहिड़ा सूफ़ी गुमराह कयूं थो अचाए त मन इन पासे ॾे वञे त तकबुर ऐं बुराई थी थो वेसि पोइ बि हिन जा अमल त ख़तमु कया ॿियो घटो निकितो त शैतान इहो जाठो वठी छॾियो तॾहिं पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि फरमायो त मां जवाब ॾिनोमांसि लानती मूंखे पंहिंजे अलाह बचायो इल्म बचायो त सभिनी खां वधीक इल्म त तोखे हुयो तूं लानती बणजी वई इल्म न बचायो मूंखे पंहिंजे रब बचायो हाणे अंदाज़ो लाइ अहिड़ी हस्तीअ खे बि शैतान माफ़ करण जे लाइ तयारु न आहे हिकिड़ो जाठो न करे थो ॿियो हणी थो कढे त माना हेॾो वठी वञा हेॾो कामयाबु थिया तव्हां असांजो हाल छा थींदो